हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं बॉर्डर शहर में, जिथे सफ़ाई सुथराई न हुजण जे करे जीअं चेयरमैन जो मुद्दो पूरो थी वियो त सफ़ाई सुथराई जो माहौल बि ख़तमु थी वियो। उन हवाले सां असां बॉर्डर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। चेयरमैन लही आहिनि उन टाइम खां वठी हिते गंदगी लॻी पई आहे, सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे ऐं नालियूं जेके आहिनि उहे उबती हुअण शुरू थी वियूं आहिनि। गंदगी आहे गुज़िरियल 1.5 महीने खां जेको आहे सो टाउन मुलाज़िम का बि सफ़ाई लाइ नथा अचनि ऐं जॾहिं खां चेयरमैन ऐं काउंसलरनि जो जेको मुद्दो पूरो थियो आहे उहो सबबु ॼाणाए जेको आहे सो असांजे घरनि जे आॾो एॾो किन लॻो पियो आहे। असांजे मिठे पाणी जी सहूलियत न आहे, बॉर्डर शहर हिकिड़ो निदड़को बणिजी वियो आहे। असांजी हीअ तकलीफ़ एतिरी वधी वई आहे जो असां साह खणण लाइ परेशान आहियूं। कंहिं बि घिटी दग रस्ते शहर सां असां वञण लाइ परेशान आहियूं। न पाण था वञी सघूं, न का सवारी थी वञी सघे, न असांजो नंढड़ो को ॿार बचो को अचे वञे थो। लेडीस आहिनि त कई दफ़ा हिन गंदगीअ ते पेर स्लिप थिया आहिनि, उहे किरी पियूं आहिनि। सौ मुलाज़िम आहिनि, उन्हनि जे तरफ़ां का सफ़ाई कान्हे का, को तदारक कोन्हे को। ग़रीबनि जा ॿार जेके आहिनि सो बीमार था रहनि पिया, उहे ख़ुशि रहनि। सफ़ाई शहर जी मालिकी शहर जी मालिकी आहे ई केरु कोन ग़रीबनि जे लाइ। ये सिस्टम तव्हां पाण ॾिसो त कुझु महीननि खां वठी न सफ़ाई आहे न सुथराई आहे, किन किचिरो लॻो पियो आहे। बॉर्डर में बीमारियुनि खणी खयो आहे, को हिते अमलादार आहे ई कोन, को सफ़ाई सुथराई वारो। असां हुकूमत खे अपील कंदासीं त शहर जी सफ़ाई कराई वञे ऐं शहर मां माण्हुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। बॉर्डर वासियुनि जो चवणो हो त हिन कचिरे जे करे असांजा बचड़ा ॿार बचड़ा जेके आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि पुरजोश अपील कई हुकूमत सिंध खां त हीअ जेको आहे सो बॉर्डर में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे ऐं बॉर्डर वासियुनि जी बेचैनी हल कई वञे। कैमरामैन सरताज हैदर सां गॾु जावेद मंजूणी जो सिंध TV न्यूज़।